ठटे शहर में बदअमनी चोट चढ़ी वई आहे। नामालूम चोरन गुज़िरियल रात देर सां सोनारा बाज़ार में सोनारे हाजी यूसुफ मेमून जी सोन जी दुकान खे खाट हणी 20 तोला सोन चोरी करे विया। वाक़िए जी इत्तला ते वापारी वॾे अंग में सोनारा बाज़ार पहुची विया। सोन जे वापारी सोनारा बाज़ार में एहतिजाज तौर हड़ताल कराए छॾी, जंहिं सबब सोनारा बाज़ार बंद थी वई। मुतासिर वापारी ॿुधायो त नामालूम चोरन गुज़िरियल रात हाजी यूसुफ सोनारे जे सोन जी दुकान खे खाट हणी वॾी मिक़दार में 1.25 करोड़ जो कीमती सोन ऐं 3 लाख रुपया रोक चोरी करे विया आहिनि। पुलिस इंतज़ामिया तमाशाई बणियल आहे। बर वक़्त इत्तला बावजूद पुलिस न पहुती फौरी तौर ते जवाबदार गिरफ्तार करे चोरी थियल सोन वापस करायो वञे। ॿी सूरत में सॼे ठटे शहर में हड़ताल कई वेंदी। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा आहियूं त ठटे में बदअमनी चोट चढ़ी वई आहे। नामालूम चोरन गुज़िरियल रात देर सां सोनारा बाज़ार में सोनारे हाजी यूसुफ मेमण जी सोन जी दुकान खे खाट हणी 20 तोला सोन चोरी करे विया आहिनि। वाक़िए जी इत्तला ते वापारी वॾे अंग में सोनारा बाज़ार पहुची विया। सवन जी तादाद में शहरीन पिण उन्हनि सां एकता तौर एहतिजाज कयो, जंहिं सबब सोनारा बाज़ार बंद थी वई। मुतासिर वापारी ॿुधायो त नामालूम चोर गुज़िरियल रात हाजी यूसुफ सोनारे जी सोन जी दुकान खे खाट हणी वॾी मिक़दार में 1.25 करोड़ जो कीमती सोन ऐं 3 लाख रुपया रोक चोरी करे विया आहिनि। पुलिस इंतज़ामिया ख़ामोश तमाशाई बणियल आहे। दुकान के जो है हाजी मोहम्मद यूसुफ सोनार तकरीबन घणो आहे?